नहमदहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम। ही तालीमुल इस्लाम जे हवाले सां अक़ाइद अहलुस सुन्नह उहे हलिया पिए कुझु वक़्त ताईं कंहिं ॻाल्हि जे करे जेको मुअख़र थी विया हुआ। हाणे वरी उन सिलसिले खे जारी करियूं था। जन्नत जो बयानु, जन्नत हक़ु आहे ऐं उन ते ईमान आणणु फ़र्ज़ु आहे त इहा अल्लाह ताला जे इनाम जी जाइ आहे ऐं उन जी डेग ऐं वेकर बेहदो हिसाब आहे। जन्नत पैदा थी चुकी आहे ऐं हिन वक़्तु मौजूदु आहे। जन्नती जन्नत में क़यामत खां पोइ दाख़िलु थींदा। क़यामत खां पहिरीं को बि माण्हू जन्नत में दाख़िलु न थींदो सवाइ हज़रत आदम ऐं हवा अलैहिस्सलाम जे, जेके ज़मीन ते अचण खां पहिरीं जन्नत में रही चुका। जन्नत दाइमी आहे, यानी हमेशह हमेशह रहंदी, ऐं जन्नती बि जन्नत में हमेशह हमेशह रहंदा। हिकु दफ़ो जेको माण्हू जन्नत में दाख़िलु थी वेंदो पोइ उतां कॾहिं बि न कढियो वेंदो। जन्नत में ईमान वारा ई दाख़िलु थींदा, अगरचे जेकॾहिं उन्हनि जा गुनाह आहिनि ऐं उन्हनि खे बख़्शियो न वियो त सज़ा भोगण खां पोइ ई दाख़िलु थियनि, पर जंहिंजो ख़ात्मो ईमान ते थियो उहो जन्नत में ज़रूरु दाख़िलु थींदो। पर को बि काफ़िर जन्नत में हरगिज़ दाख़िलु न थींदो। जेको माण्हू जन्नत जे फ़ना थियण जो क़ाइल आहे, यानी जेको इहो चए थो त जन्नत ख़तमु थी वेंदी, उहो माण्हू दायरे इस्लाम खां ख़ारिज आहे। उन लाइ जो क़ुर पाक जी केतिरनि आयतुनि मां जन्नत जो हमेशह हमेशह बाक़ी रहणु साबित थिए थो। जेको माण्हू जन्नत खे अल्लाह ताला जे इनाम जी हक़ीक़ी जॻह नथो सम्झे, बल्कि जन्नत ऐं जन्नत जे नेमतुनि खे हिकिड़ी ख़्याली जहान सम्झे थो, ख़्याली शयूं सम्झे थो, उहो दर हक़ीक़त जन्नत जो इनकार करण वारो ऐं दायरे इस्लाम खां ख़ारिज आहे। जन्नत अल्लाह ताला जे इनाम ऐं ऐशो आराम जी जाइ आहे। जन्नत में मिलण वारनि कुझु नेमतुनि जो ज़िक्र क़ुर पाक में मौजूदु आहे। जन्नत जे जिन नेमतुनि जो क़ुर पाक या मुतवातिर हदीसुनि सां साबित आहे, उन ते ईमान आणणु फ़र्ज़ु आहे। मसलन जन्नत में कंहिं बि क़िस्म जो को ख़ौफ़ ऐं ग़म न हूंदो। जन्नत में मिलण वारियूं नेमतूं हमेशह हमेशह जे लाइ हूंदियूं। उते जन्नतीअ जी हर ख़्वाहिश पूरी कई वेंदी। जन्नत में अल्लाह पाक जी रज़ा ऐं अल्लाह जो दीदार नसीब थींदो। जन्नतियुनि जे लाइ जन्नत जा दरवाज़ा पहिरीं खां खुलियल हूंदा। हर जन्नती जे घर में 4 नहरूं हूंदियूं। पाणीअ जी नहर, ताज़ा खीर जी नहर जंहिंजो ज़ाइक़ो कॾहिं बि ख़राबु कोन थींदो, ऐं पाक शराब जी नहर ऐं साफ़ माखीअ जी नहर। तमामु जन्नती कामयाब करार ॾिना वेंदा। ऐं जन्नतियुनि खे जन्नतियुनि जे दिलि में जेकॾहिं हिक ॿिए जे तरफ़ खां का रंजिश, कुदूरत या दुश्मनी हूंदी त अल्लाह ताला उन्हनि जे दिलनि खे, अल्लाह पाक उन्हनि जे दिलनि खे पाक करे छॾींदो ऐं उन्हनि मां उहा दुश्मनी या उहा रंजिश कढी छॾींदो। जन्नती जेके जन्नत में बिल्कुलु ख़ुशी ख़ुशी सां रहंदा ऐं भाव भाव थी करे रहंदा। जन्नत में तमामु वॾा वॾा बाग़ात आहिनि जिन जा यानी गुच्छा जेके आहिनि ऐं उहे लटकियल हूंदा। उन्हनि जे जेके मेवा आहिनि उन्हनि जा छुगा लटकियल हूंदा। जन्नतियुनि जे लाइ रेशमी लिबास हूंदो। सोन ऐं चांदीअ जा कंगण हूंदा। जन्नत में ॾाढ़ूं, अंगूर, केला ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा मेवा हूंदा। पखियुनि जो गोश्त ऐं हूरूं हूंदियूं। डिघियूं छांव ऐं पाणीअ जा वहंदड़ आबशार हूंदा। जन्नत जूं नेमतूं क़ुर पाक में बयानु कयूं वियूं आहिनि। उन्हनि ते ऐं उन्हनि खां अलावा ॿियनि उन्हनि नेमतुनि ते जेके क़ुर पाक में या हदीस मुतवातिरा में बयानु कयूं वियूं आहिनि, उन्हनि ते ईमान आणणु फ़र्ज़ु आहे।
ऐं उन्हनि मां कंहिं हिकिड़ी नेमत जो इनकार सां बि इंसान दायरे इस्लाम खां ख़ारिज थी वेंदो। जन्नत जूं कुझु नेमतूं अहिड़ियूं आहिनि जेके अख़बार अहाद मां बयानु कयूं आहिनि। असल में यानी अहादीस मुतवातिरा ऐं अख़बार अहाद इहे हदीसुनि जूं क़िस्मूं आहिनि। हिकिड़ियूं अहिड़ियूं हदीसूं जेके एतिरनि रावियुनि सां एतिरा माण्हू उन खे हर ज़माने में बयानु कनि था कि जिन जो कूड़ ते इत्तिफ़ाक़ थियणु महाल आहे। अक़्ल सलीम उन खे जे कूड़ ते इत्तिफ़ाक़ करण खे महाल थो सम्झे त हेतिरा माण्हू जेको आहे सो ग़लति ॻाल्हि नथा करे सघनि। एतिरा रावी जे करे कंहिं हदीस जा आहिनि त उनखे हदीस मुतवातिर चइबो। उहा क़ुर जी आयत वांगुरु हूंदी आहे। ऐं हिकिड़ी उहे हदीसूं हूंदियूं आहिनि जिन जो हिकिड़ो ॿ रावी हूंदो आहे सहाबा खां। सहाबा जे ज़माने में हिकिड़ो ॿ को रावी आहे ऐं उन खां पोइ कुझु वधी विया त पोइ उनखे अख़बार अहाद चइबो आहे। त जेके शयूं यानी मुतवातिर अहादीस सां साबित आहिनि उन ते त यकीन करणु ज़रूरी आहे। उनजो को बि इनकार कंदो त काफ़िर थी वियो। पर अख़बार अहाद में जेके शयूं बयानु थी वियूं आहिनि उन्हनि ते बि ईमान आणणु ज़रूरी आहे। पर उनजे इनकार सां माण्हू काफ़िर कोन थींदो, फासिक थींदो, गुनहगार थींदो। दुनिया में अल्लाह ताला जो दीदार कंहिंखे बि नसीबु नथो थी सघे, थी कोन थो सघे। हिते दुनिया में को माण्हू चए त मूंखे अल्लाह जो दीदार नसीबु थिए थो, इहो ग़लति पियो चए। दुनिया में अल्लाह ताला जो दीदार कंहिंखे बि नसीबु कोन थो थी सघे। जन्नत में हर जन्नती खे अल्लाह ताला जो दीदार नसीबु थींदो। ऐं अल्लाह पाक जो जेको दीदार आहे, अल्लाह जी जेका ज़ियारत आहे, जन्नत जे तमामु नेमतुनि खां वॾी नेमत हूंदी। तमामु जन्नती जन्नत में तमामु जन्नतियुनि जो जन्नत में दाख़िला जेका थींदी उहा सिर्फ़ु अल्लाह ताला जे फ़ज़्ल ऐं करम सां थींदी। जन्नत में कंहिंजी बि दाख़िला अल्लाह ताला ते वाजिबु ऐं ज़रूरी न आहे। अहिड़े तरीक़े सां जन्नत काफ़िर ऐं मुशरिक ते हराम आहे। को काफ़िर, मुशरिक ऐं मुनाफ़िक़ हरगिज़ जन्नत में दाख़िल कोन थींदो। अल्लाह ताला पाण सभिनी खे बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नत नसीब फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन आमीन आमीन।